वज़ीर सां मुंहिंजा केॾा वास्ता हुया ऐं लाला जो अजायो शक मूं मथां वधंदो थो वञे। छा थो चवे लाला? मुराद लाला थो मूंखे चवे त वज़ीर खे माराइण में तुंहिंजा ई हथ आहिनि। हाणे भला तव्हां सलाह ॾियो त मां छा कयां? हबीब जेकर मुंहिंजी सलाह वठी न त मां तोखे ईअं चवंदुसि कुझु ॾींहंनि जे लाइ हितां गुम थी वञ। मूंसां तुंहिंजी मर्ज़ी आहे त मां पंहिंजो घर छॾियूं काथे ॿिए हंधि हलियो वञा? हबीब जेकर न छॾींदे त मरंदे, वधीक तुंहिंजी मर्ज़ी। हबीब मूंसां तोखे सुठी सलाह ॾिनी आहे, जियात जहान आहे। मुराद जॾहिं मां ॾोही न आहियां त पोइ मूंखे हरू भरू छो लाला मारींदो? जेकॾहिं लाला खां तूं बची बि वएं त सिजावल खान ऐं हुनजे माण्हुनि खां तूं कॾहिं बि कोन बचंदे। मूंसां छा तूं उन्हनि खे रोके नथो सघीं? कुझु अकुल खां कमु वठ हबीब, कुझु अकुल खां कमु वठ। उन्हनि जो मुड़ुसु मुआला, जेकॾहिं उन्हनि जे मसइले में मूं टंग अड़ाई त सुभाणे हू मूंखे मयार ॾींदा त असांजो खून तो लोड़ियो। यार मूंसां मूंखे त ॻाल्हि सम्झ में ई कान थी अचे। लाला खे मां यकीन कीअं ॾियारायां? त पोइ कुझु ॾींहंनि जे लाइ तूं ॿाहिरि छो नथो हले वञे? मुराद जेकॾहिं मां हितां भॼी निकितुसि न त पोइ लाला जो शक यकीन में बदिलजी वेंदो। हबीब कुझु ॾींहंनि में लाला ऐं सिजावल खान कातिलनि खे ज़ाहिर करे वठंदा, उन खां पोइ तूं आज़ादु हूंदे। तूं छा थो सम्झी मूंसां? वज़ीर खे कंहिं मारियो हूंदो? मालिक कातिलनि जी ग़ुलामी आहिनि। 2-3 ॾींहंनि में कातिल ज़ाहिर थी पवंदा, पोइ मां छो वतां हरू भरू कंहिं मथां इल्ज़ाम हणंदो? बाक़ी तूं पंहिंजो सोच, हितां निकिरी वञ न त नाहक रगड़जी वेंदे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।